टंडोलायार में ब्रिटिश इंग्लिश लैंग्वेज इंस्टीट्यूट IB इंग्लिश स्कूल पारां 20 सालियानू सालगिरह मल्हाई वई। सालगिरह जी तकरीब शहर के अलमास बैंक्वेट में थी, जंहिंमें शहरनि, शागिर्दनि, उस्तादनि वॾे तइदाद में शिरकत कई। तकरीब में आयल मेहमान जो चवणु हो त ब्रिटिश इंग्लिश लैंग्वेज तइलीम के मैदान में सरफहरिस्त है। ब्रिटिश इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश कंप्यूटर एंड IB ब्रिटिश स्कूल वालों की जानिब से ये अजीमुशान महफिल सजाई गई है और ये खूबसूरत प्रोग्राम, इसकी जितनी तारीफ़ की जाए वो मुकम्मल नहीं हो सकती और इसकी तारीफ़ को लफ्ज़ों से बयान नहीं किया जा सकता, क्योंकि ये इतनी खूबसूरत महफिल है। यहाँ पे बच्चों की परफॉर्मेंस देखी है, यहाँ पे बच्चों की स्पीचेस देखी, यहाँ पे अवार्ड एंड रिवॉर्ड सेरेमनी देखी। तो मैं जिस चीज़ को लफ्ज़ों में बयान करना चाहूँ, मेरे पास लफ्ज़ों की कमी पड़ गई है। और यकीन जानिए कि पाकिस्तान भर में ऐसे प्रोग्राम्स बहुत कम होते हैं और टंडोलायार जैसे शहर में ऐसा प्रोग्राम होना, मैं समझता हूँ इसका सेहरा सिर्फ अब्दुल मालिक बलोच साहब को जाता है कि जिन्होंने ये खूबसूरत प्रोग्राम मुनक़िद किया और बच्चों की ये बेहतरीन तालीम और तरबियत की। तो इन बच्चों की कामयाबी का सेहरा इनके उस्तादों और इनके वालिदैन को जाता है। मैं दुआ करता हूँ अल्लाह पाक इन बच्चों को जिंदगी भर कामयाबियों से सरफराज फरमाए और इस प्रोग्राम को, इस इदारे को दिन दुगनी रात चौगनी तरक्की अता फरमाए। माशाल्लाह तमाम बेहतरीन प्रोग्राम है। ब्रिटिश स्कूल टंडोलायार जी हिकिड़ी तारीख़ है। मुझे ख्याल में जेकॾहिं तालीम के हवाले से टंडोलायार में नालो वरतो वेंदो तो वो ब्रिटिश स्कूल होंदो ऐं उन जो सहरो मालिक बलोच ते वेंदो, जंहिं टंडोलायार के तमाम बेहतरीन इदारो ॾिनो आहे ऐं हिते तालीम ऐं शऊर जी सुजागी ॾिनी आहे। अॼु जेको परफॉर्मेंस छोकिरनि कयो तमामु बहितरीनु कयो आहे ऐं इन्हनि जी पंहिंजी महिनत आहे, एवार्डेड आहिनि बाक़ाइदे ऐं असांजे 20 साल खां इदारे जी महिनत हले पई ऐं अल्हम्दुलिल्लाह सुठो प्रोग्रेस आई आहे। आज जो प्रोग्राम है वो ब्रिटिश इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेसी जी 20 सालगिरह के सिलसिले में ही मेलो मचायो है ऐं केॾी न ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हिन नंढड़े शहर में हिकिड़ो एजुकेशन जो माहौल माना जेको सो ॾिनो पियो वञे ऐं इन एजुकेशन जे माहौल में माना जेको असांजो जेको न्यू जनरेशन आहे उन्हनि खे हिकिड़ी आगाही ॾिनी पई वञे त असांजे मुस्तक़बिल में छा करिणो आहे, असांखे मुस्तक़बिल में छा आहे ऐं मुस्तक़बिल असांखे पंहिंजो कीअं संवारजे। असांजो माना जेको इंस्टीट्यूट जो जेको सरबराह आहे साईं अब्दुल मालिक बलोच साहब, वो ॾींहुं राति इन कोशिश में आहे त जेको सो पंहिंजे नौजवाननि खे टंडोलायार जे नौजवाननि खे तालीम जे बारे में शऊर ॾियारे, उन्हनि खे माना अॻियां आणे ऐं माशाअल्लाह 1993 खां वठी अॼु ताईं केतिरा शागिर्द माना जेको सो यूनिवर्सिटी लेवल ते पहुची विया आहिनि ऐं काफ़ी माना वॾनि उहिदनि ते बि माना जेको सो पंहिंजो मुल्क जी ख़िदमत माना जेको सो सरअंजाम ॾेई रही आहिनि। अॼु जेको प्रोग्राम आहे मुंहिंजे ख़्याल में टंडला जी तारीख़ जेको आहे न सभ खां बहितरीनु प्रोग्राम आहे। टंडला शहर में जेकी ख़िदमत ब्रिटिश कई आहे 20 सालनि में, मुंहिंजे ख़्याल में केरु कोन कई आहे ऐं वाहिद इदारो आहे जेको कंप्यूटर में, इंग्लिश में ऐं स्कूल जे हवाले सां सॼे शहर में मशहूरु आहे ऐं हिन जी मुख़्तलिफ़ ब्रांचूं बि आहिनि। गंबट में भी आहे, राधड़ में भी आहे, हैदराबाद में भी आहे, मुख़्तलिफ़ ब्रांचूं आहिनि, मुख़्तलिफ़ शहरनि में कमु कयो। बेटे लाइ असां इहो था सम्झूं त साईं जेको तमामु घणी महिनत कई आहे सुठे नमूने सां। साईं मालिक साहब जेको आहे सो टंडोलायार में इंग्लिश जो बुनियाद विझी ॿारनि खे जेको आहे सो आला तालीम जे लाइ तयारु कयो आहे सुठो ऐं असां चऊं था तमामु बहितरीनु प्रोग्राम ऐं हिन जो सुठो इदारो हली रहियो आहे। असां हिनखे जेको थो तमामु चऊं था त वधीक जेको थो बहितर करे इंशाअल्लाह ही बहितर ई रहंदो ऐं कामयाबी तरफ़ वेंदो इंशाअल्लाह। तकरीब में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि टेबलो, खाका ऐं तकरीरूं करे खूब दाद हासिल कयो। आख़िर में कामयाब थींदड़ शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि में शील्ड ऐं सर्टिफिकेट ॾिना विया। कैमरामैन महबूब अली सागर, हुज़ूर ख़ास केली, ख़बर 4 TV टंडोलायार।